नाज़रीन, हैदराबाद में बाबा सिंध कामरेड हैदर बख्श जतोई जी 52वीं वरसी मल्हाई वई, जंहिंमें सियासी समाजी अॻुवाणी शिरकत करे खेसि भेटा पेश कई। उन हवाले सां ॾिसूं था शोभान सोलंकी जी हीअ रिपोर्ट। बाबा सिंध इन सदी जो वॾो माण्हू हो, तमामु पंहिंजे हारियुनि जी ख़िदमत, मज़दूरनि जी ख़िदमत, बेलौस माण्हू आहे। उन्होंने पंहिंजूं नौकरियूं, सुठियूं नौकरियूं छॾे पंहिंजे क़ौम जे लाइ ख़िदमत कई। वॾी उन ख़िलाफ़ उन्हनि जी वॾी जिदोजहद आहे। केतिरो बि ॻाल्हाइजे त उन्हनि लाइ तमामु थोरो तमामु वॾा माण्हू आहिनि सदी। सिंध जी तारीख़ जो उहो अबाको ॾींहुं आहे जंहिं 52 साल पहिरियां असां खां सिंधी हारियुनि जे लाइ, सिंध जे मज़लूम मिसकिन माण्हुनि जे लाइ जिदोजहद कंदड़ हैदर बख्श जतोई असां खां अलॻि कयो। अॼु बि उहे ई साॻिया सवाल आहिनि जेके 52 साल पहिरीं हैदर बख्श जतोई छॾे वियो। असीं सम्झूं था त पीपल्स पार्टी इक़्तिदार दौरान सिंध खे मुकमल भड़भांग कयो आहे। उन जे करे सिंध जे माण्हुनि खे हाणे गॾिजी सॼी फ़ैसिलो करणो पवंदो। बाबा सिंध हैदर बख्श जतोई जी 52वीं वरसी आहे, जेका असां अतीत एहतराम सां मल्हायूं पिया ऐं इहो चऊं पिया त असां हिन अज़म जेको बाबा सिंध जो नक्शो क़दम हो त 21 मई 1970 खां पोइ हीअ सिंध यतीम थी वई आहे। सिंध जा जेके वॾा वॾा नाला उहे बेजान थी विया आहिनि। सिंध खे कुझु न ॾिनो ऐं हिन सिंध खे ॾिनो और तारीख़ ॻाल्हाए थी। मां नथो ॻाल्हायां, तारीख़ ॻाल्हाए थी, मां नथो ॻाल्हायां। त बाबा सिंध हैदर बख्श जतोई जो जेको नक्शे क़दम आहे उन ते अगरि सिंध हलंदी त सिंध ख़ुशहाल थींदी। असीं सभई उन वरसी जे मौक़े ते गॾु थिया आहियूं। ही सभई हज़ारे माण्हू गॾु थिया आहिनि ऐं कामरेड हैदर बख्श जतोई बुनियादी तौर ते सिंध जे ऐं पाकिस्तान जे ऐं सॼी दुनिया जे मज़लूम माण्हुनि, ख़ासि तौर ते हारियुनि जो अॻुवाण हो। उनजी सॼी जदोजहद हारियुनि ऐं पुरियतनि जे हक़नि जे लाइ हुई ऐं हुन टेनेंसी एक्ट पास करायो। हारियुनि खे अधु बटई जो हक़ वठी ॾिनो, न सिर्फ़ु सिंध में बल्कि पूरे पाकिस्तान में जेको कानून पास करायो उहो कामरेड हैदर बख्श जतोई ऐं हुनजी सिंध हारी कमेटी जे जदोजहद जो नतीजो हो।